सिक्योरिटी फोर्सेस जे बलूचिस्तान में ऑपरेशन रद्दल फितना दौरान 15 खारजी जन मेड़ा सिक्योरिटी फोर्सेस जो मस्तूम बोलान वाशिक आवरान सिबी गुजार हरनाई नोशकी में खारजी फितने खिलाफ कार्रवाई। ऑपरेशन दौरान 15 खारजी दहशतगर्द मारिजी विया। वडे अंग में हथियार बारूदी मवाद हथ कयो। तुर्किश पेट्रोलियम पाकिस्तान के समुंडनि में ऑफशोर ड्रिलिंग करण वञे पई, जंहिं बाद एक वॾी सिड़पकारी ईंदी। पेट्रोल अज भी महांगो है, पर पेट्रोल की का भी खोट न आहे। महदूद वसीलनि के बावजूद हुकूमत अवाम के रिलीफ फराहम करण ऐं तेल की क़ीमतुनि ते ज़ाब्ते की हर मुमकिन कोशिश कई है। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक संदसि चवणु आहे त ईरान अमेरिका जंग दौरान पाकिस्तान खिते में अमन ऐं सलामती की ज़मानत तौर उभरियो। पूरी मुल्क समेत पूरी क़ौम के मक्का दिफ़ाई मुआहदे ते फ़ख्र है। सऊदी अरब के मुआशी ताकत तुर्की की तरक्की ऐं पाकिस्तान के दिफ़ाई सलाहियत अहम किरदार अदा कंदी। अमेरिका ईरान के ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणे पाकिस्तान अहिड़ो सिफ़ारती किरदार अदा कयो जेको चीन ऐं बरतानिया समेत ॿियूं वॾियूं ताक़तूं न करे सघियूं। साउथ एशियन वॉइस जो तजवीज़ रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान विच में अहिड़ो वक़्त में राब्तो क़ाइमु कयो जॾहिं ॿिन्ही धुरियुनि सख़्त चिकताण ऐं नुक़सान जे मरहले ते पहुची चुकियूं हुयूं। पाकिस्तान टियाकड़ी करे एक आलमी ताकत ऐं एक अहम इलाक़ाई ताकत के ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणण में कामयाब थियो। अमेरिका ऐं ईरान हिक ॿिए ते जंग बंदी जी भंजकड़ी जो इल्ज़ाम लगायो, पर कंहिं बि धुर ॻाल्हियुनि जे अमल के मुकम्मल तौर ते न छॾियो। तंहिं करे नाकामी जो टियाकर ते इल्ज़ाम मढ़णु दुरुस्त न आहे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ खोलण लाइ अमेरिका ॾों 6 शर्त रखे छॾिया। ईरान जे क़ौमी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी मोहम्मद बाक़िर ज़ुल्क़दर चयो आहे त अमेरिका ईरान के कंहिं बि वक़्त ऐं कंहिं बि ॿोली में धमकी न ॾिए। ईरानी क़ौम जी तौहीन न कई वञे। ईरान ऐं उन जे इतिहादनि ख़िलाफ़ जंग मुस्तक़िल तौर ते ख़त्म करण, ईरान जे सामूंडी नाकाबंदी ख़त्म करण ऐं ईरान जी चौधारी मौजूद अमरीकी फ़ौज हटाइण शर्तुनि में शामिल। ईरान जो मुतालबो आहे त जंग सबब ईरान के थियल नुक़सान जो मुकम्मल हर्जानो ॾिनो वञे। ईरानी अवाम खिलाफ़ लाॻीतो गैर मुनसिफ़ानी ऐं गैर क़ानूनी पाबंदियूं ख़त्म कयूं वञनि ऐं ईरानी अवाम जा मुंजमद असासा बिना कंहिं शर्त जे जारी कया वञनि। ॻाल्हियुनि सिफ़ारतकारी अमेरिका के ईरान सां मुफ़ाहमत अख़्तियार करण ते मजबूर कयो आहे। वाशिंगटन तेहरान सां मुफ़ाहमत जो रस्तो अख़्तियार करे मौजूदा सूरतहाल हिक मुआहदे ते पहुचण जो बहितरीन वक़्त आहे। तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त इस्लामाबाद मुफ़ाहमती याददाश्त तहत अमेरिका लाइ ज़रूरी हो त ईरान ऐं ओमान पारां गॾियल तौर ते तयारु कयल हिदायत ते अमल करे, पर अमेरिका ईअं न कयो, जंहिं ते ईरान खे रद्द अमल ॾियणो पियो। ईरानी सदर मूजिब अहिड़ी सूरतहाल में आम तौर हिक टीम की ज़रूरत हूंदी आहे जेका भंजकिड़ियुनि वारे मामले के हल करे, जंहिं ते कम जारी आहे। ईरान वक़ार ऐं फ़ख्र सां अॻिते वधंदो। ईरान के परदेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ओमान सां सामूंडी लंघ हुर्मुज़ बाबति मुआहदे जे वेझो आहिनि। मुआहदो हुर्मुज़ खे ॿीहर खोलण लाइ न आहे। हुर्मुज़ में जहाज़ जे अच वञ ताईं नए रस्ते जी ज़रूरत आहे। अॻूणो निज़ाम क़बूल न आहे। ईरान जी शर्तुनि में अमरीकी भंजकड़ियुनि ते हर्जानो भी शामिल आहे।
ईरान जंग जी शुरुआत में हुर्मुज़ में बारूदी सुरंगूं विछायूं वयूं। हुर्मुज़ मां गुज़रंदड़ जहाज़नि खे महफ़ूज़ बणाइण ते कमु जारी रहियो आहे। ईरानियन ॿुधायो आहे त हुर्मुज़ में टूल लॻाइण जो को बि मंसूबो नाहे। उमेद आहे त नार मां तेल ऐं गैस जंग खां अॻु जेतिरी निकिरंदी। आमरीकी नायब सदर जेडी वेंस जो फॉक्स न्यूज़ खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त ईरान जे फ़ौजी सलाहियत खे काफ़ी हद ताईं ख़तमु कयो वियो आहे। विच ओभर में तेल ऐं गैस जी पैदावार वधाई आमरीकियुनि लाइ तेल सस्तो कयो वेंदो। हुर्मुज़ मां तेल ऐं गैस जी फ़राहमी वधाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। पाकिस्तान सऊदी अरब ऐं तुर्किया विच में तारीख़ी दिफ़ाई मुआहिदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जूं अहम इमारतूं ऐं रस्ता टिनी मुल्कनि जे झंडनि ऐं रोशनियुनि सां सिंगारिया विया। इस्लामाबाद में ऐवान सदर वज़ीर आज़म हाउस पार्लियामेंट जे इमारतुनि खे सिंगारियो वियो। सूबाई शहरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते टिनी मुल्कनि जा झंडा लॻाया विया। सऊदी अरब जे राजधानी रियाद समेत ॿियनि शहरनि जे अहम हंधनि ऐं टावर्स खे पाकिस्तान ऐं सऊदी अरब ऐं तुर्कीअ जे झंडे सां सिंगारियो वियो। तुर्किया जे परॾेही वज़ीर हाकान फिदान चयो आहे त पाकिस्तान सऊदी अरब ऐं तुर्किया विच में थियल दिफ़ाई मुआहिदे जो हदफ़ ईरान नाहे। टिनी मुल्कनि विच में दिफ़ाई मुआहिदो फ़नी तौर नेटो जे आर्टिकल 5 जहिड़ो आहे, जंहिं तहत हिक मेंबर ते हमिलो सभिनी मेंबरनि ख़िलाफ़ हमिलो तसवुरु कयो वेंदो। मुआहिदे तहत परॾेही वज़ीरनि जी कमेटी ऐं जनरल सेक्रेटरीट बि क़ाइमु कई वेंदी, जेका नेटो जे निज़ाम सां मुशाबत रखंदी। कुझु फ़नी मामलनि जे हल थियण खां पोइ मिस्र बि मुआहिदे में शामिल थी सघे। जमायत इस्लामी तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि ख़िलाफ़ 16 अगस्त ते चइनी सूबनि में धरणनि जो ऐलान। पेट्रोल जो अघु 225 रुपया थियणु घुरिजे, पर पेट्रोल जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। जंग ख़तमु थियण खां पोइ बि पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई नाहे कई वई। हुकूमत पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी जे आड़ में करप्शन लॻाए पई। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जी पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस चवणु आहे त नाइल हुकूमत ख़िलाफ़ 16 अगस्त ते चइनी सूबनि में हिकु वक़्तु धरना हया वेंदा। पंजाब में वज़ीर आला हाउस, सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में गवर्नर हाउस अॻियां धरना हया वेंदा। बलूचिस्तान जे टिनि ज़िलनि में 6 यूसीज़ ते नंढी मकानी चूंड ज़ोब, लोरालाई ऐं सिबी में 19 उम्मीदवारनि मैदान में लथल। अमन अमान जी ख़राब सूरतहाल सबबि खुज़दार कलात ऐं हब में चूंडूं मुलतवी कयूं। आज़ाद कश्मीर जे कानून सां असेंबली जे चूंडनि जे 3 मरहले लाइ मुहिम जो वक़्तु ख़तमु। पोलिंग जो अमल सुभाणे थींदो। बाग ऐं हवेली जे 3 तकनि ते चूंड थींदी। पूंछ ऐं सदनोती समेत 7 तकनि ते चूंडूं मुलतवी। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त मुलतवी कयल तकनि ते ईंदड़ 7 ॾींहनि में नई तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। जैकबाबाद ऐं जूंगल में 4 ॿार पाणी में बुॾी हयाती विञाए वेठा। जैकबाबाद में मुस्लिम कॉलोनी वासिण 8 वरियनि जी वीरा चाचड़ रांदि वाही में फोत। न्यू वाटर सप्लाई भरिसां धीरणवाह में 4 वरियनि जो इब्राहिम जखराणी बुॾी फोत थी वियो। जूंगल भरिसां ॻोठ नसीर समेजो में 2 नीगरियूं आयशा पहोड़ ऐं सवेरा पहोड़ तलाउ में बुॾी हयातियूं विञाए वेठियूं। फोतुनि जा मरह घर पहुचण ते वारसनि में रोज़ राड़ो मची वियो।
गंबड़ में हथियारबंद नथा ॿार खे अस्पताल वठी वेंदड़ पीउ बेदर्दी सां क़त्ल। मुंड रोड वटि जवाबदार रिक्शा रोके असलम जना खे ॿारनि आॾो कोडर ऐं गोलियूं हणी क़त्ल कयो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। मक़तूल जी घरवारी तरफ़ां जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ जो मुतालबो। गढ़ी यासीन में पुलिस हिरासत दौरान फोत थियल नौजवान आसिफ पठान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी रोड ते निकिरी आया। दुकानदारनि ऐं शहरी इत्तेहाद जे सर ते सियासी समाजी धुरियुनि खे ढकण नाके खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली। धरनो अॻुवाननि मुतालबो कयो त आसिफ पठान जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करे शहर में अमन अमान बहाल कयो। ऐं सिंध जे टिनी वॾनि बिराजिज़ गुड्डू सखर कोटड़ी जे पाणी वहिकिरे में लाथ रिकॉर्ड। गुड्डू बिराज वटि मथां वहिकिरो 2,38,211 रिकॉर्ड। सखर बिराज में मथां वहिकिरो 1,69,770 क्यूसिक ऐं कोटड़ी बिराज ते मथियों वहिकिरो 1,82,131 रिकॉर्ड कयो।